नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट सां शेयर कयूं पिया असां जंगशाही मां आशिक रसूल जोखियो जी रिपोर्ट मूजिब ॻोठ आलमाणे जे बॉयज़ हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूल कंगोरो जे जोखियो प्राइमरी स्कूल मालमारी ऐं गर्ल्स स्कूल मालमारी बाबति अवामी आवाज़ ॻोठ मालमारी जे बॉयज़ हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूल लाइ हिन साल सरकारी स्पेस बजट जारी थियण बावजूदि ज़मीनी सतह ते को बि नुमाया तरक़ियाती कमु नज़र नथो अचे। सरकारी बजट दस्तावेज़नि मूजिब 2025-26 लाइ बॉयज़ हाई स्कूल मालमारी लाइ लॻभॻि 9 लख खां मथे, प्राइमरी हाई स्कूल लाइ लॻभॻि 2 लख 47,000 रुपया मुख़्तस किया विया आहिनि, पर अमली तरह कम ज़ीरो नज़र अची रहियो आहे। इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त तालीम खातो डिप्टी कमिश्नर टठो लाॻापियल अख़्तियारनि स्कूल जी बजट शफ़ाफ़ जांच करणु ॿुधाइनि त हीउ फंड कहिड़नि कमनि ते ख़र्च थिया ऐं जेकॾहिं कमु न थियो आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। तालीम ॿारनि जो बुनियादी हक़ आहे। मालमारी जे शागिर्दनि खे महफ़ूज़ इमारत, बहितर सहूलतूं ऐं मयारी तालीमी माहौल फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे।